फिरदौस दे जन्नत सदन जूए फाइक हलिया फिरदौस दे फानी थिया फिल्लाह में हू सा गॾिजी हू रब ॾेखारी रूए उन्हनि जे एहसान सी डोथी सा डोरीन सुने लतीफ़ सरकार फरमाए के बोला डोथी सा डोरीन जाजू सुनी न बुधी डोथी सा डोरीन जाजू सुनी न बुधी पासा मथे पाहणी खाहोड़ी खोड़ी विया उतवोड़ी जित निहायत नाहिका सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सादात किराम दरगाह शरीफ हजरत सैयद मोहम्मद शाह जीलानी ज़ाकिरी रहमतुल्लाह ताला अलैह ते सालियानो जलसो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम व शुहदाए करबला जे मौजूअ ते हर साल जियां हिन साल भी मुनाकिद कयो वियो आहे जंहिंमें अल्लाह जी ज़ात गुज़िरियल साल खां वठी करे मूं जहिड़े हिकिड़े नाक़िस ऐं मिस्कीन ग़रीब के सादात जी हाज़िरी ॾियण जो अल्लाह शरफ़ बख़्शियो आहे। ऐं ख़ुशि नसीब आहियां अल्लाह जे दरबार में शुक्रगुज़ार आहियां ही ॾींहुं महबूब मुस्तफ़ा जे बचड़न सां गॾु गुज़रनि अल्हम्दुलिल्लाह इंशा अल्लाह ताला। दुनिया जो दस्तूर आहे मुंहिंजा दोस्तो त जॾहिं को मिस्कीन न कंहिं वॾे माण्हूअ जे भर में बीहंदो आहे त कंहिंखे चवंदो आहे यार मुंहिंजी तस्वीर कढ त मूंखे बि यादि हुजे त कंहिं वॾे माण्हूअ जे भर में बीठो हुउसि। जहिड़े नमूने सां हिकु ग़रीब खे वॾेरे जे सहारे जी ज़रूरत आहे ईअं मूं जहिड़नि गुनाहगारनि खे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जे सहारे जी ज़रूरत आहे। यादि रखो इहा मुशाबिहत कोन्हे हिकु हक़ीक़त आहे ऐं अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखे दुनिया जो काई ताक़त रिजेक्ट नथी करे सघे। छो त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त क़यामत तेसी न ईंदी जेसी क़ुरान करीम हूंदो ऐं आले ॻाल्हायो आले रसूल ऐं क़ुरान करीम जेसी मौजूद आहिनि तेसी क़यामत न ईंदी। छो त आले रसूल ऐं क़ुरान करीम जो ताल्लुक़ ॻंढण वारो केरु आहे चो अम्मा आमिना जो लाल मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। इमाम आली मकाम जा आशिको दीवानो ही बरकत वारियूं घड़ियूं हर साल जियां नसीब थियूं हन लेकिन हिकिड़ो जुमलो ज़रूरी समझा थो चवण त असांजे गॾु थियण जो हिकिड़ो मक़सदु आहे। फ़क़ति इहो मक़सदु नाहे त आया हूं साईं जन सां दस्तबोसी करे कदम चुमी करे दुआ वठी वञी वापसि वञूं। फ़क़ति इहो मक़सदु नाहे
बल्कि करबला जे मैदान सजण खां वठी करे क़यामत ताईं हर ईंदड़ ॾींहुं 10 मुहर्रमुल हराम जो कायनात के हिकिड़ो दर्स थो ॾे। तजदीद ईमान आशिकन जे लाइ ईमान जी जिन कंहिं शइ खे साल ते मुंहिंजा दोस्त ज़ंग लाहण जे लाइ कान का शइ हणी ऐं उन जो ज़ंग ख़त्म कबो आहे ईमान वारनि जे लाइ 10 मुहर्रमुल हराम जी जेका हक़ीक़ी यादि आहे, जेको 10 मुहर्रमुल हराम जो मक़सदु आहे, जेको मुंहिंजा दोस्त फ़िक्रे हुसैन आहे, जेको फ़िक्रे हुसैन आहे, जेकॾहिं उनखे ईमान जे लुत्फ़ सां ईमान जे चासनीअ सां असां हिकु दफ़ो चखे ॾिठो त पोइ ख़बर पवंदी त 10 मुहर्रमुल हराम जो ॾिहाड़ो केतिरो न अज़ीम आहे। तारीख़ अॼु मूंखे टाइम साईं कुशादो ॾेई छॾियो आहे, 1.5 महिरबान आहिनि, सादात उहे ई महिरबान हूंदा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे सलामत रखे। दिलि चवे थी अॻे दफ़े थोरो तकड़ में पियो ॻाल्हायां, इन दफ़े सिहत जो बि मज़ो घटि आहे, जवानी बि कोन्हे, हाणे पुराणा थी विया ऐं ईंदड़ साल सॼा छा हूंदासीं। मुंहिंजा दोस्तो 10 मुहर्रमुल हराम जो जेको ॾिहाड़ो आहे अक्सर उलमा खां तारीख़ जे हवाले सां तव्हां सां ॿुधंदा आया आहियूं। 10 मुहर्रमुल हराम ते दुनिया वजूद में आई, आदम अलैहिस्सलाम जी मुआफ़ी थी, नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो, यूनुस अलैहिस्सलाम जी इहो सभु कुझु ॿुधंदा आया आहियूं। दिलि चवे थी इजाज़त मिले त हिकु नई तहक़ीक़ जेका मिस्कीन कई आहे उहा बि जमायत यादो पेश कयां। क़ुरान करीम जी हिकु सूरत आहे जंहिंजो नालो आहे सूरतुल कौसर। कॾहिं बि हिन मौक़े ते पढ़ी कोन वेंदी आहे, लेकिन हिन गुनाहगार जो पंहिंजे मुहबत सां तहक़ीक़ कई त ॾाढो कुझु 10 जो उन में राज़ नज़र आयो। इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर। सादो ऐं सवलन लफ़्ज़न में तर्जुमो, मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा असां तोखे कौसर अता फरमायो। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा पोइ पंहिंजे करीम रब जी निमाज़ पढ़ ऐं कुर्बानी कर। मुंहिंजा महबूब तुंहिंजो तोसां प्यार करण वारो तुंहिंजो करीम रब तोखे शूअरटी थो ॾे त महबूब तुंहिंजो दुश्मन हमेशह बेनस्ल ई रहंदो, हमेशा उहो बेनस्ल रहंदो, बे औलाद रहंदो। अल्लाह जी ज़ात फरमायो। इहो आम तर्जुमो। इन में जेको ख़ासि राज़ आहे, पहिरीं आयत जे आख़िर में बि रा, ॿी आयत जे आख़िर में बि रा, टी आयत जे आख़िर में बि रा। इन टिन्ही रा खे गॾु करे जेकॾहिं असां हिकिड़ो नुक़्तो वठंदासीं त इन रा में रा जो आहे ई राज़। इन करे लतीफ़ सरकार फरमायो त कज़ियो करबला जो आहे निसो रोई नाज़, केर इंद परूड़न राज़ कज़ियो करबला जो। इन रा में राज़ कहिड़ो आहे? तव्हां बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे अलिफ बा ता खां शुरू कयो त तव्हांखे ख़बर पवंदी त इन रा जो नंबर कहिड़ो आहे। अलिफ बा ता सा जीम हा खा दाल ज़ाल रा। 10 नंबर ते इहा रा आहे। नंबर 1 क़ुरान करीम जे अंदर क़िबला 114 सूरतूं आहिनि। उन 114 सूरतुनि में 10 क़ुरान जूं उहे सूरतूं आहिनि जंहिंजो इख़्तिताम रात थो थिए। वक़्तु एतिरो कुशादो न आहे जो मां उहे 10 ई बयान करे ऐं वरी आयतूं तिलावत करे वठां। नंबर 3 सूरतुल कौसर जे हिक आयत जे हर हरफ खे फ़क़त हिकु दफ़ो ॻणींदा वञो त पहिरीं आयत में बि हरफ 10, ॿी आयत में बि हरफ 10, टी आयत में बि हरफ 10। जुमलो दोहरायां थोड़ो मुश्किल आहे। सूरतुल कौसर जे
हर आयत के हरफन के गणन शुरू कयो हर हरफ फकत एक दफो गणियो त पहरी आयत में हरफ 10 बी आयत में हरफ 10 टी आयत में हरफ 10 वरी इन सजी सूरतुल कौसर में जेको सब का ज्यादा हरफ आयो आ वो है अलिफ उन के गणियो तो उन जो तादाद भी 10 बस मां इते इख्तिताम थो कयां या एकड़ी मो नई मेहनत करे जाखोड़ करे जुस्तजू करे एकड़ी तो गिफ्ट कढी मां चो इंशाअल्लाह दरगाह सोने साईं बादशाह पीर ज़ाकिरी बादशाह जे दरबार ते वनी दोस्तन के दीदुस वरना इहे नुक्ता तमाम घणा हन हिक कुरान करीम जी आयत खां पो मां वरी अगते मंजिल तो शुरू कयां सूरह वाक़िया जे अंदर बुधाइण तो चाहियां तो ओ हुसैन पाक लजपाल सा मोहब्बत करण वारो अली सा निस्बत रखण वारो अंदाजो लगायो त कुरान करीम में केतरा राज हन उन राज के मालिक था जानन जेको भी मोहब्बत सा ॻोल्हींदो आ त उनके कुछ न कुछ जरूर मिलंदो आ सूरह वाक़िया में वो अस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन विच में 5-7 आयतों फी सिद्रिम मखदूदिन व तलहिम मंदूदिन व ज़िल्लिम ममदूदिन व माइन मस्कूब व फाकिहतिन कसीरतिन ला मक़तूअतिन व ला ममनूअतिन व फुरशिन मरफूअ इन्ना अंशअनाहुन्न इंशाअन फजअलनाहुन्न अबकारा उरबन अतराबल अस्हाबिल यमीन 8-10 आयतों का बाद में वरीब अस्हाबिल यमीन पहरीब अस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन अस्हाब दोस्तन के चेबोआ प्यारन के चेबोआ यमीन सजो सजे पासे वारा दोस्त केड़े पासे वारा दोस्त सजे पासे वारा दोस्त सजे पासे वारा दोस्त ए विच में 8-10 आयतों रब तो चवे जन्नत उनन जेला हूरू उनन जेला गिलमान उनन जेला केला उनन जेला नहरू उनन जेला वता वडा वडा फर्श उनन जेला हिय मेहरबानी उनन ला हिय मेहरबानी उनन ला ये मिड़ई आयतों उन सजे पासे वारन जे हक में अल्लाह बयान करे वरी तो च औरबन अतरा बल अस्हाबिल यमीन हा है जेके विचू मिड़ई मां अल्लाह जे जन्नत जू नेमतूं हन इहे मिड़ई उन सजे पासे वारन जे लाहन हाणे सजो पासो इहो हिकड़ो राज आ मु मिस्कीन जी जेका तहकीक आ वह तहकीक तमा प्यारी जमात जादो सादात जादो पेश करण तो चाहियां इन सजे पासे मां मुराद चाहे इन सजे पासे मां राज चाहे मुहद्दिसन जी पंहिंजी राय आ मुफस्सिरन जो पंहिंजो तफसीर आ मु मिस्कीन क़िबला जेका तहकीक कई जॾहिं मां इन यमीन ते आयुस त यमीन मां मुराद आहे सजो यमीन में हरफ आहिनि 4 यमीन में हरफ आहिनि या मीम या नून क़िबला जॾहिं न चइनी हरफन ते निगाह करे उन जो तादाद कढियुम त या जो तादाद 10 मीम जो तादाद 40 घणा थिया 50 वरी या जो तादाद 10 50 हुई 10 60 वरी नून जो तादाद निकतो 50 60 50 110 जेडी मल 110 ते नजर पई त दिल मां ताह निकरी वई त 110 नंबर त अलीउल मुर्तजा शेर खुदा जो 110 नंबर अलीउल मुर्तजा शेर खुदा जो आ छो त अली में लफ्ज आहिन 3 ऐन जा आहिन 70 लाम जा आहिन 30 100 या जा आहिन 10 110 तादाद है अलीउल मुर्तजा शेर खुदा जो को मां छो न चवा त रब्बे जुल जलाल पंहिंजे राज में चई रहियो आ ओ मुझे अली जे पासे वहण वारो जन्नत जूं मिड़ई मां अल्लाह नेमतूं तवा के नवाज़े वरी पियो नवाज़े इन घराणे सा जह भी प्यार कयो आ उनके कदे भी का तकलीफ कान थी आ इन घराणे सा सब खां वधीक प्यार करण वारा केर जो मुझे मुस्तफा जा सहाबा केर मुझे हुजूर जा सहाबी मुझे हुजूर जे सहाबा सब खां वधीक इन घराणे सा प्यार कयो आ हिकड़ी आयत बस मुख्तसर कोड कया जेडी मल कुरान जी आयत आई मां क़िबला तकरीर बाद में तो कया फी बुयूतिन अज़िनल्लाहु अन तुरफा युज़कर फी हस्मुहु युसब्बिहु लहू फीहा बिल गुदुव्वि वल आसाल अल्लाह ताला जने कुरान करीम जी आयत जो नुज़ूल फरमायो महबूबन करीमन पंहिंजे आशिकन गुलामन जे
वाॾो उन क़ुरान करीम खे तिलावत फरमायो त मुंहिंजे महबूबन फरमायो अल्लाह जो हुकुम आहे उन्हनि घरनि खे बुलंद कयो, उन्हनि घरनि खे बुलंद कयो जन में सुबुह शाम मां अल्लाह जो ज़िक्र हली रहियो आहे, मां अल्लाह जी हमदो सना रही आहे हली रही आहे। हिकु सहाबी उथी चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि घरनि मां मुराद छा आहे त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो बैत अंबिया, उन्हनि मां मुराद अंबिया जा घर आहिनि। कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजे आले रसूल जे मोहब्बत जे मथां उथी चए थो मुंहिंजा आका मुंहिंजो अबू अम्मा तो ता कुर्बान थियनि, भला इन मां मुराद अलीउल मुर्तज़ा ऐं फातिमा जो घरड़ो भी आहे। हुजूर फरमायो हा इहे भी अल्लाह जे रज़ा वारा घर आहिनि। तो मुझे दोस्तों मोहब्बत के गम से ये दुनिया हंसी है, मोहब्बत नहीं है तो कुछ भी नहीं है। मोहब्बत ऐं अदावत इहे हिकिड़ा फितरी उसूल आहिनि जेके अल्लाह जे ज़ात इंसान जे वजूद में रखिया आहिनि। केर केतिरो बि छुपाए मोहब्बत कॾहिं छुपी कान सघंदी, केर केतिरो बि लिकाए अदावत कॾहिं लिकी कान सघंदी। मोहब्बत मोहब्बत हूंदी आहे। मोहब्बत जो मिसाल दुनिया जो ॾियां, ईद जो ॾींहुं थींदो आहे, हिकिड़ो नौजवान जेकॾहिं ॻाढ़ी टोपी पाईंदो आहे उन जो दोस्त चवंदो आहे मां बि ॻाढ़ी टोपी पायां। हिकिड़ो जेकॾहिं ठोड़ कराईंदो ॿियो चवंदो मां बि ठोड़ करायां। मैं छो थो कराई? चवंदो जीअं मुंहिंजो यार कंदो मां ईअं कंदुसि। ओ मुस्लमानो ख़ुदा जे वास्ते आले रसूल सां मोहब्बत जी दावा त तव्हां सां सभई था कयूं, लेकिन पंहिंजे गिरेबान में छाती ज़रूर पाइणी पवंदी त आले रसूल जे मोहब्बत मां मुराद छा आहे? छा फ़क़त रुॻी दुनिया खे ॾेखारण लाइ नारा हणण या फ़क़त दुनिया खे मुतमइन करण? न मुंहिंजा दोस्त, अॼु इहो ई फ़िक्र यकीन कयो आले रसूल जेकॾहिं पंहिंजे घर जो बच्चा पंहिंजे घर जी हिफ़ाज़त घर वारा न कंदा त केरु कंदा? आले रसूल जेकॾहिं रसूलुल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त न कंदा त केरु कंदा? मुस्लमानो जवाब ॾियो। आले रसूल कंदा। इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात मैदान करबला में जो आया, छो आया? मकसद कहिड़ो हुयो? छा को ज़ाती जंग हुई? को ज़ाती झगड़ो हुयो? कुछ भी न हुयो। छा हुयो? फ़क़त एतिरो हुयो जे मुंहिंजो मुस्तफ़ा जे बचड़े, मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे बचड़े पंजनि शयुनि जे बुनियाद ते यज़ीद सां जंग कई आहे। घणनि शयुनि जे बुनियाद ते? जवाब ॾियो। घणनि शयुनि जे बुनियाद ते? पंजनि शयुनि जे बुनियाद ते। सभ खां पहिरियों कहिड़ो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे नामूस रिसालत जी हिफ़ाज़त करी। याद रखो, सब खां पहिरियों नामूस रिसालत जी हिफ़ाज़त। छो त यज़ीद मलऊन लईन जेकी कुछ करे रहियो हो वो बिल्कुल बेकार ऐं ग़लत हुयो। नंबर 2 इमाम आली मक़ाम जेको यज़ीद सां झेड़ो जोटिरियो, छाजे लाइ जोटिरियो? क़ुरान करीम जी हुरमत खे बरक़रार रखण जे लाइ। छो त मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त क़ुरान ऐं मुंहिंजो अहल बैत कॾहिं बि हिक ॿिए खां अलॻि थी नथा सघनि, हत्ता के हौज़े कौसर ते मां मुस्तफ़ा सां अचे मिलंदा। तफ़सील बाद में। नंबर 3 नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़े नमाज खे बचाइण जे लाइ, नमाज के बचाइण जे लाइ यज़ीद सां झेड़ो कयो। छो त उन वक़्तु यज़ीद कहिड़ा कलमात अदा कंदो हो? वैलुल लिल मुसल्लीन, वैलुल लिल मुसल्लीन, वैलुल लिल मुसल्लीन। तबाही आहे नमाज़न जे लाइ, तबाही आहे नमाज़न जे लाइ। वारिस मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा इमाम आली मक़ाम उन पलीत खे ॿुधायो ख़बरदार थी, अञा मुस्तफ़ा जा बचड़ा मौजूद आहिनि। न रुॻी नमाज खे बचायो, अहिड़ो सजदो ॾेई काइनात खे ॿुधायो काइनात वारो सब को नमाज ते नाज कंदो, सब को तिलावत ते नाज कंदो, पर जहते नमाज जो सजदो नाज कंदो उहो हुसैन लजपाल जो सजदो। जैते कुरान करीम हर कारी कुरान करीम जे तिलावत ते नाज कंदो आहे, पर जैते कुरान करीम नाज कंदो उहा तिलावत मुंहिंजे लजपाल हुसैन पाक जी आहे।
अजीज दोस्तों, मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़े हक जी जंग लड़ी करे दुनिया के बुधायो और दुनिया वारो हक जे आडो कदह भी बातिल जे आडो कदह भी न झुकजो। यजीदी भले कसरत में हुजन केतरा भोजन पर याद रखजो आखिर फतेह उन जी थींदी जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा ते हलंदा। मुहर्रमुल हराम जो दिहाड़ो तव्हां असांखे दावत थो ॾे त मुसलमानो पंहिंजे गिरेबान में झाती पायो। छा पिया कयो? छो त नज़रिया ॿ हुया, हिकिड़ो यजीदी हुयो, हिकिड़ो हुसैनी हुयो। मैदान करबला जो आगाज़ पियो थिए, न पंहिंजे जिस्म में निहारियो, पंहिंजे जान में निहारियो ऐं पोइ फ़ैसिलो कयो त तव्हां असांजी ज़िंदगी जेका गुज़रे पई इमाम आली मक़ाम जे नज़रिए ते पई गुज़रे या यज़ीद जे नज़रिए ते पई गुज़रे। सोचणो पवंदो मुसलमानो। जेकॾहिं इहो न सोचींदासीं ठीकु आहे, दुनिया में केरु कुझु चवे या न चवे, दुनिया में हिक ॿिए सां उबतियूं सुबतियूं करे टाइम पास करे वेंदासीं, लेकिन जॾहिं लजपाल जे साम्हूं पहुचंदासीं भुलिजी न वञो मुसलमानो, जन्नत सदन चूए अल्लाह जे ज़ात बाबरकात जन्नत जा वारिस बनाए छॾिया आहिनि। क़ुरान जूं केतिरियूं आयतूं तिलावत करण लाइ तयारु आहियां, लेकिन जन्नत जा सरदार हसन ऐं हुसैन लजपाल अम्मा बतूल फातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा जी ज़ात आहे। सोचणो पवंदो तव्हां सां मर्दनि खे बि, तव्हां असांजे बचड़नि न्याणियुनि खे बि, त जॾहिं उन्हनि सुड़नि जे साम्हूं हलणो आहे त उते अटकल जो सौदो कोन हलंदो, उते दिलनि जो सौदो हलंदो। ऐं यादि रखो इहे उहे लजपाल आहिनि जिन खां रब काई गुझाई जवाब ॾियो, काई गुझाई गुझाई त मां शुरू थो कयां। मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतियो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक ज़ुबान मुबारक सां फरमायो त मां मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात तरक्तु फीकुम सक़लैन, बशयूं ताक़तवर छॾियो थो वञा, बराबर जूं छॾियो थो वञा। हुज़ूर ईअं न फरमायो हिकिड़ी घणी ताक़त वारी आहे, हिकिड़ी घणी घटि आहे। हुज़ूर ईअं न फरमायो त हिकिड़ीअ जो ई मक़ाम आहे, हिक जो ई मक़ाम आहे। न न, मदीने जे मीर फरमायो ॿ शयूं मां मुस्तफ़ा तव्हां में छॾियो थो वञा। या रसूल अल्लाह कहिड़ियूं? मदीने जे साईं फरमायो किताबुल्लाह व इतरत अहल बैती, हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान छॾियो पियो वञा, ॿियो मां मुस्तफ़ा पंहिंजा बचड़ा छॾियो थो वञा। इहे ॿई शयूं मदीने जे मीर फरमायो छॾियो थो वञा। हाणे अचो क़ुरान करीम जे मथां, क़ुरान करीम जी ताक़त छा आहे, क़ुरान करीम जी अज़मत छा आहे। जेकॾहिं सच चवां मुसलमान त जवाब ॾे, अगर क़ुरान करीम जे हुकुम जो इनकार करे हज़ार भली सजदा करे पर जवाब ॾियो क़ुरान करीम जे इनकार करण वारे खे मुसलमान कोन सॾिबो। इमाम आली मक़ाम हुसैन अलैहिस्सलाम जे प्यार जो इनकार करण वारे खे बि कहिड़े कटहड़े में आणींदे मां ताजदार मदीना जी हदीस बयान कयां। मुंहिंजे इमामुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात फरमायो अगर 1000 साल सफ़ा मरवे ते डोड़ंदो रहे, डोड़न जा ढेर करे छॾे, 1000 साल काबे जो तवाफ करे, 1000 साल हज पढ़ंदो वते, 1000 साल निमाज़ूं तवील हदीस पाण फरमायो एतरा अमलन जा अंबार करे, पर जे मां मुस्तफ़ा जे निस्बत याने मुंहिंजे बचड़नि सां बुग़्ज़ रखण वारो आहे, उन जी काई इबादत मुंहिंजो करीम रब कॾहिं बि क़बूल करण कोन फरमाईंदो। मुझा दोस्तों अज़ीज़ो, इमाम आली मक़ाम जा आशिक़ो, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ए ओह क़ुरान करीम जेको इल्मे कुल्ला, ए क़ुरान करीम इल्मे वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। एतरे हद ताईं अल्लाह फरमायो वला रत्बिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन। दुनिया
दुनिया जी का साई शे दुनिया जी का सुकी शे अहिड़ी ना है जेका हिन कुरान करीम में मौजूद न हुजे अञा सादन लफ्ज़न में चवा ओहा काई शे ना है जेका कुरान करीम खां गुझी हुजे तो मुसलमान अखियों खोल जेकॾहिं काई शे कुरान करीम खां गुझी ना है त ईमान ॿुधाए रहियो आ त अल्लाह जे कलाम में अल्लाह ताकत ॾिनी आ त मुझे हुसैन हसन लजपाल जे ज़ात में भी इहा ताकत मुझे करीम रब अता फरमाया। यमन जो नौजवान टे शोभान ते हमेशा जेला जश्न इमाम हुसैन थो करे 13 रजब शरीफ ते जश्न अलीउल मुर्तजा शेर खुदा थो करे मामूल हलंदो थो रहे सिज बपाचा अजीब इत्तेफाक उन जे घर में थोड़ी गुरबत अचे वई शोभान मुबारक जो चंड पीही वयो परेशान हाल में आयो घरवारी खे चवण लॻो अल्लाह जी बानी अफ़सोस आ जो हिन दफ़े मुंहिंजो हाल ग़रीब घरवारी चवे थी फिक्र न कर ॾियण वारो दातारा जंहिंजी मुहब्बत सीने में आ उहो लजपाल छॾण वारो नाहे ज़ाल मुड़स मशवरो करे वेठा परेशान हाल में जवान पुट आयो माउ पीउ खे परेशान ॾिसी करे चवे थो मुंहिंजी जी जल अम्मा तूं छाजे करे परेशान आ अमड़ गिराटी पाए चवे थी बच्चा मां इन करे परेशान जो तुझो बाबू परेशान बाबा साईं तू छाजे करे परेशान पी तो चवे बचड़ा इन करे परेशान जो मुझो ही हाल बिन ॾींहनि खां बाद मुखे जश्न इमाम आली मकाम करणो आ मगर मुझो हाल ग़रीबी आ परेशानी आ उनो बचड़ो मुर्गी तो चवे मुझा बाबा ओ मुझी जी जल अम्मा हिकड़े सवाल जो मुखे जवाब दियो हल तवा के मां तो बुधाया अबे अम्मा चयो बुधा बच्चा उन बचड़े चयो अम्मा ऐं मुझा बाबा साईं मुखे एतिरो ॿुधायो मूंसां वधीक प्यार था कयो या लजपाल हुसैन सां प्यार था कयो। जागो था मुसलमानो जंहिं वक्त में उन बचड़े पंहिंजे अबे ऐं अम्मा सां सवाल कयो अबे निहारे चयो ओ कन कटिया ओ कन कटिया तू त हिकड़ो मुझो पुट्रा पर तो जड़ा करोड़ पुट हुजन मां लजपाल हुसैन जे नाम तां कुर्बान करे छॾिया। जी अबे इहो जवाब ॾिनो बचड़े मुर्गी चयो बाबा हाणे मुर्ग अमड़ हाणे खिल तुझो मसलो हल थी वयो अमड़ फर्श ते खिली अबो फर्श ते खिलियो अर्श ते मुझो करीम राज़ी थी पयो। ए नौजवान अखियूं खोल पंहिंजे जीजल अमन सां सख्त ॻाल्हाइण वारा पंहिंजे मिठड़े पीउ सां सख्त ॻाल्हाइण वारा ख़बरदार थी अर्शन जे मालिक फरमायो मदीने जे ताजदार फरमायो त जेको पंहिंजे परेशान अमन खे मुर्गाइण में कामयाब थी वञे रब्बो न के अमन जे हिकड़ी मुर्ग एवज़ 10 हजन जो सवाब अता करे छॾे जेको पंहिंजे पीउ खे परेशान हाल में ॾिसी करे उनखे मुर्गाइण में कामयाब थी वञे अल्लाह जी ज़ात उनखे 10 उम्रनि जो सवाब अता करे छॾे तव्हां करे लतीफ़ सरकार अहिड़े बचड़े लाइ चयो भली ॼायूं मायरूं सदियूं सालिहनि महशर जे मैदान में तनी ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि बेचारियुनि त ओ जागाई अजाया कया। अबे अम्मा जे फरमान बरदार बच्चे जने अबो अम्मा मुर गया बाबा हाणे ॻाल्हि ॿुध सुबुह जो तूं मूंखे पुट समझी न ग़ुलाम करे मंडीअ में वठी हल ग़ुलामनि जे कतार में बिहारे बाबा मुंहिंजी ॿोली लॻाए जेके कुझु मिलई खणी अचे लजपाल हुसैन जो जश्न कर पंहिंजे पुट खे यार जे नाले ते सदको करे कुर्बान करे छॾे।
अबो गाल करे वेठो, पीउ गाल करे वेठो, पक्की गाल थी वे। मुख्तसिर कयां सुबह जो सवेल बशोबान जो ॾींहुं पीउ वठी वियो पुट खे, लेकिन अल्लाह बि क़ुरान में खोले फरमायो वलनबलुवन्नकुम, ज़रूर आज़माईंदोसांव, ज़रूर आज़माईंदोसांव। करीम रब जे ज़ात फरमायो पोइ कीअं आज़माईंदोसांव। क़ुरान करीम जी आयत तवील आहे, वक़्तु महदूद आहे, बसि हिकिड़ो लफ़्ज़ मां इस्तेमालु कयो। अल्लाह फरमाए ज़रूर आज़माईंदोसांव। आज़माइश शुरू थी वई। पीउ पंहिंजे पुट खे ग़ुलामनि जे कतार में बीहारे ऐलान थो करे ग़ुलाम विकिरे लाइ तयारु आहे। सॼो ॾींहुं ॿिया विकाम था वञनि, हिन जे पुट जो को नालो वठण जे लाइ तयारु न आहे। शाम जे टाइम ते इम्तिहान थींदो आहे, लेकिन इम्तिहान में साबित कदम रहण उन्हनि जो कम आहे जंहिं ते यार जी निगाह थींदी आहे, जंहिं ते जो कमु न आहे मुंहिंजा सोना। छो त हलवो खाइणु सवलो आहे, पर मुंहिंजा दोस्त अंदर जो खून ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे। बहरहाल अज़ीज़ाने मन उन नौजवान चयो बाबा फिक्र न कर, अॼु न त सुभाणे पुट, सुभाणे टे शोबाना, बाबा परवाह न कर, कंहिंजे नाले ते कुर्बान सदको थो करी, बाबा लजपाल जे नाले ते। बाबा पोइ फिक्र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। राति पीउ जी निंड हराम, सुबुह जो बचड़े खे वठी सवेल निकितो आहे, मायूसीअ जा ककर चेहरे ते। साम्हूं वञा बाज़ार में नथा पहुचनि, घोड़े सवार अची रहियो आहे। घोड़ो बीहारे करे पुछे थो ओ कुराड़ा छा में परेशान आहे। निहारे चवे थो यार मुसाफ़िर तूं वञ, मूंखे परेशानीअ में परेशान न कर। खिली चवे थो ओ परेशान हाल वारा हाल त कर, तुंहिंजी ख़बर पवे मामिलो छा आहे। चवे थो सुहिणा जेकॾहिं हाल थो पुछी, हे ग़ुलाम विकिरो करिणो आहे, घणा पैसा खपनी। चवे थो जेके वणई से ॾे, क़ीमत नथो लॻाए। छो त पीउ या माउ बच्चे जी क़ीमत कीअं लॻाईंदा, कहिड़ो अबो आहे जेको पुट जी क़ीमत लॻाए। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन चयो सुहिणा जेकी वणई सो ॾे। उन घोड़े सवार सोननि अशरफनि जी थेली कढी उन ग़रीब खे ॾिनी। ॾिसण सां हुनजो दिलि ऐं दिमाग़ रोशन थी वियो। काॾे मां ग़रीब, काॾे हेॾी महिरबानी। उहा अशरफनि जी थेली खणी ख़ुशीअ में डोड़ंदो घर आयो। घरवारीअ खे चवे थो हिकिड़े बच्चे जे सदके करण सां अल्लाह केॾी महिरबानी फरमाई आहे। तयारी तो करे बाजार वञण जी। उहो ग़ुलाम उन घोड़े सवार सां, घोड़े सवार चवे थो पोयां वेह। थोड़ी क़िबला मंज़िल अॻिते हलिया, अञा शहर जो हिसो, ॻोठ जो हिसो ख़त्म थियण वारो हुयो त नंढड़े पोयां पोइते निहारे सुॾकी ॾिनो, नंढड़े सुॾकी ॾिनो। ओ मुसलमान याद रखी छॾे, मुंहिंजे लजपाल हुसैन जा आशिको याद रखो, जेकॾहिं ग़ुलाम सुॾ कंदो आहे उन जे सुॾके खे बि यार पाण ई परखे वठंदो आहे। उन बचड़े सुॾको ॾिनो, लजपाल घोड़े ते वेहण वारे पोइते निहारियो। अबा रोई थो? साईं न, बुढ़ाउगी वरितई। आका न रोआ नथो। पाण फरमायो बच्चा तुझी अखियुनि में लुड़कहन लिकाई छो थो राज़ ॿुधा त रोई थो ॾे, छो त विछोड़ो विछोड़ो हूंदो आहे। चवे थो मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा साईं कॾहिं बि अमड़ खां जुदा कोन थियो हा। अॼु हे मंज़िल अबाणी, ॻोठ अबाणे जी हद पियो छॾिया, दिलि में ख़्याल आयो, विकामी वियो हा। वरी जी जल सां मुलाक़ात थींदी अलाए कान थींदी। सोना जी जल अमड़ याद आई, इन करे मुखां ताह निकिरी वई, इन करे अखियुनि में लुड़क लड़ी आया। उनखे कहिड़ी ख़बर त घोड़े सवार कहिड़ो लजपाला, जेको कंहिंजे अखियुनि में लुड़क बर्दाश्त करण जे लाइ तयारु कोन हूंदो आहे। पाण फरमायो बच्चा देर न कर, असां तोखे आज़ाद कयो, हमेशह जे लाइ आज़ाद है। वञी पंहिंजे जी जल अमड़ सां ज़िंदगी गुज़ार। उन नंढड़े लही करे चयो सुहिणा अबो मूंखे मारे छॾींदो, चवंदो लजपाल जे नाले ते सदको कयो, तूं डुकी डोड़ी आयो आहे, अबो मूंखे विढ़ंदो, मुंहिंजा साईं मूंखे वठी हलो। पाण फरमायो करीब आहे, तुंहिंजे
कन में हिकड़ी गाल था बुधायो जेडी मल तुझो अबो तो सा लड़े जेडी मल तुझो अबो तो सा विढ़े देर न कजा हथड़ा बधी जजा बाबा हे न्यापो उन खरीदार जो बुध न्यापो ॾियण तुझो कमा मार खां बचाइण जी ज़मानत ॾियण असांजो कमा नंढड़े खे तसल्ला थी वई किबला त मालिकी वारो थी वियुसि मालिकनि जे हथ में अची वियुसि नंढड़ो ड्रोड़ो अञा अबो बि घर में मौजूद अचे दरवाज़ो खड़काई अमण पुछो केर अम्मा मां अची वियो हां अमण दाह कई त पुटरा ज़ुबान बंदि कर अगर तुझे पीउ जे कन ते आवाज़ पयो ख़बर नाहे तुझो कहिड़ो हाल करे छॾींदो दाह न कर चुप कर मामिलो छाहे चवे थो अम्मा फिक्र न कर भले बाबा खे ख़बर पवे पीउ साम्हूं आवाज़ ॿुधी लठ हथ में खणी डोड़ंदो आयो मां तोखे यार जे नाले ते क़ुर्बान कयो तूं वरी धोखो करे मोटी आयो लठ वराईंदो चवंदो बाबा हिकिड़े मिंट जे लाइ उन यार जो न्यापो त ॿुध जेॾी महिल पीउ चवंदो यार जो न्यापो त ॿुध लठ खे हेठि कंदो पीउ जे कन में चवंदो बाबा उन ख़रीदार जवान न्यापो ॾिनो त पंहिंजे बाबे खे सलाम ॾिजा ऐं उनखे न्यापो ॾिजा त जंहिंजे नाले ते तो सदको ॾेई क़ुर्बान कयो ख़रीद बि उन कयो वरी आज़ाद बि उन ई करे छॾियो जागो था मुसलमानो ही उहो घराणो ही उहो घराणो जंहिं घराणे खे अल्लाह जे ज़ात बेतहाशा पंहिंजे नेमतुनि सां नवाज़ियो जिन खे अल्लाह जे ज़ात बाबरकात बेतहाशा पंहिंजे रज़ा सां नवाज़ियो हिकु या ॿ मिसाल छा ॾियां जेकॾहिं वधी करे मां अर्ज़ कयां यज़ीद जे कैद में शायद तवां सां बस इहो ही ॿुधो त 10-11 महरम ॿिन टिनि ॾींहनि में इमामनि जो काफ़िलो वापसि मदीने पहुतो न इमाम पाक जे काफ़िले जी ख़बर पुछणी थई त उम्मुल मसाइब अम्मा बीबी ज़ैनब खां पुछ या उन करबला जे मैदान जी ख़बर पुछणी थई त इमाम सज्जाद ज़ैनुल आबिदीन खां पुछ जे सब कुछ पंहिंजे अखड़ियुनि सां ॾिठो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 33-34 साल करबला खां बाद मदीने तय्यबा में इमाम ज़ैनुल आबिदीन जी मौजूदगी सदन जे पूरी हयात तय्यबा दे निहारियो मुसलमान मुझे सुने इमाम ज़ैनुल आबिदीन जे चपड़न ते कदे मुर्क कान आई पाण कदे थथो पानी कोन पियंदा हुया जदे पानी ईंदो हुयो सदन अखड़ियुनि मां मींह वसंदो हुयो दुनिया जे मुअर्रिखनि लिखियो इमाम आली मक़ाम इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखड़ियुनि मां हमेशा मींह वांगुरु पानी वसंदो हुयो जीअं मींह जा नेसारा हलंदा हल इएं सज्जाद सुहिणे जे अखियुनि मां पानी वहंदो हुयो छो त करबला जो मंज़र पंहिंजे पूरे अखड़ियुनि सां आम्हो साम्हूं ॾिठो त मर्दनि में सुहिणे सज्जाद ॾिठो ऐं औरतुनि में अम्मा बीबी ज़ैनब पाक ॾिठो यज़ीद पलीद इमाम ज़ैनुल आबिदीन खे उते बंदि करे छॾियो केतिरा ॾींहं सादात इकराम खे उते मुंहिंजा दोस्त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते क़ैद कयो वियो इमाम सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिं पिंजरे में या कोठड़ीअ में बंदि हल उन जे आॾो काठीअ जा हीअं जीअं शीखूं ईअं काठियूं लॻलूं हल पाण अल्लाह जे ज़िक्र जे मौज में हल छो त ही उहो घराणो जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में फरमाईंदो ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम खौफन व तमअ व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून जंहिंजे लाइ
मुझो सुनो करीम रब कुरान करीम में बिशारत ॾींदो आहे त मुंहिंजा उहे चूंडियल ख़ासि बाना जेके राति जो सिधो थी बिस्तरनि ते कोन सुम्हंदा आहिनि उन्हनि जा पासा हथ ते कोन लॻंदा आहिनि उहे सजदनि में रुकूअ में क़ियाम में सॼी राति पंहिंजे यार सां मुलाक़ात में गुज़ारींदा आहिनि अज़ीज़ाने मन इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम सज्जाद सुनो उन कोठड़ीअ में बंदा पंहिंजे अल्लाह जे ज़िक्र जे मौज में हिकिड़ो शिकारी हरणीअ जो ज़िंदा बचड़ो खयो थो अचे यज़ीद जे दरबार में वञण जे लाइ त वञी उन पलीत लईन खे ॾियां उहो नंढड़नि बचड़नि खे ज़बह करण में ॾाढो ख़ुशि थींदो आहे हे नंढड़ो आहे बचड़ो हिन हरणीअ जे बचड़े खे ज़बह करे ख़ुशि थींदो मुखे कुछ इनाम मिली वींदो ओहो हंज में खयो थो वञे जीअं बकरीअ जो बचड़ो खणबो आहे इमाम सज्जाद जे उन क़ैद खाने वारे कोठीअ जे आॾो जीअं जो हीअं गुज़र करण लॻो उन हरणीअ जे बचड़े पंहिंजे आवाज़ में ताह कई ऐ मुसलमान जेकॾहिं 30 पारा क़ुरान जा पढ़ण खां पोइ बि तोखे आले रसूल सम्झ में नथो अचे त पंहिंजे मुक़द्दर खे चओ आले रसूल उहो आहे आले रसूल जी अज़मत उहा आहे आले रसूल जो मक़ाम उहो आहे आले रसूल जो शान उहो आहे जो झंग जा जानवर झंग जा जवाब ॾियो झंग जा जानवर भी उन्हनि खे बि अल्लाह जे ज़ात एतिरी नज़र अता फरमाई हुई जो उन्हनि खे ख़बर पवंदी त आले रसूल कहिड़ो आहे ऐं ग़ैर आले रसूल कहिड़ो आहे इमाम जाफ़र सादिक साईं जे दौर जे अंदरि इन इंतिज़ामिया जे लिहाज़ खां को माण्हू गिरफ़्तार थी वियो उनखे सज़ा पई मिले उन वक़्त जे मुंतज़िम खे चयो त मां आले रसूल हां मुंहिंजे मथां रहम कर उन बादशाह या जेको बि उन टाइम ते मुंतज़िम हुयो इंतज़ाम वारो हुयो उन चयो जुर्म हिन जो साबित आहे मगर आले रसूल हिन खे छॾियो नौकरनि ग़ुलामनि चयो साईं कहिड़ी ख़बर त ही आले रसूल आहे पाण फरमायो इमाम जाफ़र सादिक ॾे वञो काॾे वञो ॻाल्हायो काॾे वञो इमाम जाफ़र सादिक साईं ॾे वञो उनखे सॼी हक़ीक़त ॿुधायो पोइ जेको हुकुम फरमाइनि इमाम जाफ़र सादिक साईं फरमायो वञो वञी मुंतज़िम खे चओ त जेकॾहिं तूं पक करणु थो चाहीं त सचो आले रसूल या नाहे हिकु बुखारे शींहं खे ईअं कोठे में ॿाहिरि मैदान में कढी करे हिन खे ॿुधा त हाणे तोखे न बुखारे शींहं जे आॾो छॾींदासीं जे आले रसूल हई त शींहं तुंहिंजे कदमनि खे चुमंदो पर जेकॾहिं धोखो थो करी शींहं तोखे फुर्ज़ा फुर्ज़ा करे छॾींदो जेॾी महिल उन मुंतज़िम उन मुजरिम जे आॾो ॻाल्हि कई रोई चई मूंखे माफ़ी मिले मां दामने आले रसूल में लिखां पियो हक़ीक़त में आले रसूल न आहियां उन बादशाह या उन मुंतज़िम जे दिलि में ख़्यालु आयो नई थ्योरी आॾो आई आहे नई शइ आॾो आई आहे इनखे प्रैक्टिकल करण ज़रूरी आहे इनखे सम्झण ज़रूरी आहे पाण न्यापो था कनि सुहिणा ही त नकुली निकिरी पियो पर दिलि चवे थी त प्रैक्टिकली दुनिया खे ॾेखारियूं त आले रसूल जी इज़त कहिड़ी आहे इमाम जाफ़र सादिक सुहिणे फरमायो हिकु शींहं न मशींहं न 10 शींहं ॿेले मां बंदि करे उन्हनि खे बुखारो रखी करे पोइ मूंखे इतला ॾियो जंहिं वक़्त में 10 शींहं कोट में बुखारा बंद करे इमाम जाफ़र सादिक साईं खे इतला ॾिनो वियो पाण पंहिंजे ख़ानदान मां हिकिड़े मासूम बचड़े खे मोकिलियो पाण फरमायो असांजे बचड़े खे न शींहनि जे आॾो छॾियो दुनिया जी तारीख़ गवाह आहे दुनिया ॾिसण जे लाइ आई आहे क़िबला जीअं सादात अॻिते हलंदो वियो 10 शींहं रड़ियूं कंदा कचगोड़ियूं कंदा मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़े जे कदमनि खे ईअं पिया चुमनि जीअं मां पंहिंजे बचड़े खे चुमंदी आहे मुसलमान आले रसूल के अल्लाह एतरी इज्जत अता फरमाई आहे आले रसूल के अल्लाह एतरो मक़ाम अता फरमायो आहे आले रसूल जी पंहिंजी मर्ज़ी आहे जे पंहिंजो उन हक़ीक़त खे नथो सुञाणे त पाण ॼाणे पंहिंजो नानो ॼाणे असांखे उन निस्बत जे बुनियाद ते तन धन मन कुर्बान इमाम ज़ैनुल आबिदीन सुहिणे
उन मारीअ खे सॾु कयो शिकारीअ खे ओ वञण वारा मोटिया जेॾी महिल उन पोइते ॾिठो त जवान हथनि में हथ कढियूं अल्लाह अल्लाह इते अचण खां पोइ यकीन कयो दिल मजबूर थी वेंदी आहे त अॻिते बयान कीअं कजे काॾे इमाम सज्जाद सुहिणो काॾे हथनि में हथ कढियूं काथे डंडनि पेरनि में डंडा बेड़ियूं जो संदन जे जिस्म मुबारक जो मास लही वियो हो संदन जे अंदरि जेके जिस्म जा हॾड़ियूं हुयूं उहे ज़ाहिर थी पियूं ऐं मुस्लमान मुफ़्त में दीन मिलियो अथई कदर नथो करी मुफ्त में कुरान मिलियो अथई हिन कुरान जो कदर पुछणो अथई त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे बचड़नि खां पुछी ॾिस हिन निमाज़ जो कदर पुछणो अथई त करबला जे जवाननि खां पुछी ॾिस हिन निमाज़ जो तोखे हिन दीन जो तोखे कदर पुछणो आहे त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे उन पूरे काफ़िले खां पुछ मुस्लमान जन तन धन मन यार जे नाले ते कुर्बान करे छॾियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन ॾे निहारे उहो शिकारी थो चवे सुहिणा मुंह त समझो त को शामी कैदी आहे पर दिल पर तुंहिंजो चेहरो ॿुधाए रहियो आहे त तूं शामी कैदी नहीं तुझे चेहरे में जेको नूर आहे लॻे थो त कंहिं बादशाही घराणे जो शहज़ादो हुई उन शिकारीअ मोटी करे चयो सुहिणा तुंहिंजे चेहरे तां कुर्बान वञा हुकुम कयो कहिड़ो हुकुम आहे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो इन हरणीअ जे बचड़े खे आज़ाद कर सैयद रहम दिल सादात रहम दिल सादात जो दस्तरखान सदा कुशाद याद रखी छॾियो मुसलमानो कुछ भी दुनिया करे छाप करे पर सादात जे कदम जे बराबर नथी थी सके सोन सोना पितल पितला याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्तो मता चओ त साईं सादात वेठा आहिनि उन्हनि जे करे साईं जी चमचा ख़बरदार थियो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिको हुज़ूर जा उम्मतियो याद रखो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा बार बार जेको ताकीद कयो कहिड़ो ताकीद कयो मन अहब्बल हसन वल हुसैन फक़द अहब्बनी मन अहब्बनी अहब्बहुल्लाह मदीने जे मीर फरमायो केरा तव्हां मां जेको मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार करे जंहिं मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो बेशक शक न कजो उन मां मुस्तफ़ा करीम सां प्यार कयो जंहिं मां मुस्तफ़ा करीम सां प्यार कयो अल्लाह उन सां प्यार कंदो सीगो बदलजी वियो सीगो बदलजी वियो इमाम हसन ऐं हुसैन सां जंहिं प्यार कयो उहो मुहिब्बे मुस्तफ़ा ऐं जंहिं सोहणे महबूब मुस्तफ़ा सां प्यार कयो उहो महबूब खुदा बणिजी वियो बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हदीस के मुकम्मल करण जे बजाय मां हर घड़ी ॾे पियो निहारियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम अली मक़ाम जे बचड़े सुहिणे सैयद सज्जाद पाक उन मारी शिकारीअ खे फरमायो हिन बचड़े खे आज़ाद कर उन चेहरे ज़ैनुल आबिदीन सुहिणे ॾे निहारे उन बचड़े मां खणी हथ कढियो बचड़े खे आज़ाद करे छॾियो लजपालन जी लजपाली ॾिसो सभु कुझु कुर्बान करे आया पर पोइ बि दुनिया ॾिसी रही आहे हर मौक़े ते अल्लाह जे मख़लूक जी कीअं ख़िदमत कंदा पिया वञनि कीअं अल्लाह जे मख़लूक जूं मुश्किलातूं आसान कंदा पिया वञनि छो त मुश्किल कुशा जे घराणे जा बचड़ा आहिनि जेॾी महिल मारी आज़ाद कयो इमाम सज्जाद सुहिणे ॾे निहारे मुर्की चवे थो सुहिणा तुझे न चेहरे ता कुर्बान वञा ॿियो को हुकुम मुंहिंजे लाइ पाण कंधड़ो हेठि करे वेही रहिया मारीअ ॾिठो त पंहिंजे मौज में जवान वापसि वञण लॻो हिकिड़ी विख खयईं ॿी विख खयईं टी अञा विख खणी रहियो आहे इमाम सज्जाद सॾड़ो कयो ओ वञण वारा हेॾे मोटी आ
ओ वञण वारा हेॾे मोटिया जेॾी महिल उन मारीअ शिकारीअ ॾिठो त साॻियो ई जवान सॾड़ो करे रहियो आहे। इंसान फितरी तौर ते पंहिंजे फितरत जे हथां मजबूर आहे। सोचे थो घराणे त भले जो आहे पर लॻे थो शायदि हुन जे दिमाग़ मां ॻाल्हियूं निकिरियूं थियूं वञनि, शायदि हू दिमाग़ी तौर ते अपसेट थियल आहे, पर जवान सुहिणो आहे, मोटी थो वञा। निहारे चवण लॻो सुहिणा को कमु आहे? पाण फरमायो मुंहिंजो कमु न आहे, ॾे ख़बर तोखे छा खपे। जागो था, ॾे ख़बर तोखे छा खपे। उन शिकारीअ खिलंदे दिलि में ख़्यालु कयो त मुंहिंजो गुमान सही आहे, लॻे थो त ही जवान ज़हनी तौर ते बि अपसेट आहे, पर उन जी दिलि रखां थो कीअं चवां त ही ॾे या ही ॾे। चवे थो यार जेको वणई सो ॾे। पाण फरमायो साम्हूं निहार, पथरनि जो ढेर पियो। पाण फरमायो जेतिरा वणनी खणी आ। हे शिकारी खिलंदो थो वञे, हाणे पत्थर मूंखे कोन मिलनि जेके सॾु करे थो ॾे। पत्थर जो लपड़ी भरे आॾो वेठो आहे, चेहरे में दीद आहे, अखियुनि में दीद आहे। यार जी निगाह थी वई, उन जे दिलि जी थी ईद आहे। हथ हेठि कयो बीठो आहे, निहारे पुछे थो सुहिणा ॿियो ख़बर हुकुम कहिड़ो आहे? पाण फरमायो इहो तुंहिंजो इनाम आहे। चवे थो सुहिणा ही पत्थर? पाण फरमायो नज़र हेठि त कर। हीअं जो निहारे तो न पत्थरनि खे मुंहिंजे क़रीब रब सोन बनाए छॾियो। उन पत्थरनि खे मुंहिंजे करीम रब सोन बनाए छॾियो हो। जेॾी महिल उन सोन ॾिठो त उन सोन जे बुनियाद ते न उहा पहिरीं निगाह, जेका पहिरीं निगाह यार जे चेहरे ते पई हुई, जंहिं दिलि दीवानी करे छॾी हुई। चवे थो सुहिणा एतिरा अहसान कया अथई, पंहिंजो तारुफ़ त करा। जॾहिं महबूब जे बचड़े तारुफ़ करायो आहे, चवे थो दिलबर ईअं कीअं वञा, मूंखे कलमो पढ़ाए मुस्लमान करे, महबूब जो ग़ुलाम कर। ओ मुस्लमानो, ही आले रसूल जो उहो घराणो आहे जेके क़ैद में वेही करे भी जहन्नम खे जहन्नम मां आज़ाद करे जन्नत वारो बनाए पिया छॾियो। उन सुहिणनि जे यादि में, उन महबूबनि जे यादि में असां तव्हां जेको ही मेड़ा को कयो आहे, असां तव्हां जेका हीअ महफ़िल कई आहे, अचो त पंहिंजे दिलि खे तस्कीन ॾियण जे लाइ, दिलि खे सुकून ॾियण जे लाइ दिलि खे मजबूर कयूं त ऐं दिलि जंहिं महबूब जे बचड़नि जे शान में ही हेॾो वॾो इज्तिमा थियो आहे, ऐं दिलि अॼु वाइदो कर, अॼु खां बाद कम उहे कबा जेके लजपाल हुसैन जे ज़ात कया। अॼु खां बाद मशीन उहा इस्तेमाल कबी, उहा मशीन इस्तेमाल कबी जेका मैदान करबला में फिक्र खणी, मक़सद खणी इमाम आली मक़ाम पहुतो। ऐं फ़कीर यादि रखी छॾ, तुंहिंजे दिलि में ॿिया बि हज़ारे सवाल हूंदा। सुहिणे महबूब जे बचड़े जे दरबार ते वेठो हुई, सादात जे मौजूदगीअ में, हे गुनहगार जे हैसियत में तोखे खुलियल अर्ज़ थो करे त तूं पंहिंजे दिलि में इहो पक्को यकीन करे, उन खां बाद तूं कुझु बि दुआ न घुर। तूं पोइ मोटी वञ, ॾिस त तुंहिंजा मिड़ई ज़िंदगी जा मक़सद रब पूरा करे थो या नथो करे। सौदो कर त सही न, सौदो कर त सही न मुस्लमान। सौदे करण खां सवाइ कुझु बि न थींदो। ॾींदे त मिलंदो, जे तूं ॾियण लाइ तयारु न आहीं त वठण लाइ तूं कीअं तयारु आहीं? हिन दिलि जो सौदो कर। हे उहो जहान आहे, हीअ उहा राति आहे, हीअ उहा शाम आहे, 10 मुहर्रमुल हराम जी उहा शाम आहे, जंहिं शाम ते मैदान करबला में अल्लाह अल्लाह ख़ीमनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। छा न थियो इहो सभु कुझु पुछणो आहे आले रसूल खां पुछो। उम्मुल मसाइब अम्मा बीबी ज़ैनब सुहिणीअ खां पुछो, जेका कुझु बि बाक़ी न बचो आहे, मथे जी छित बि न बची आहे। हिकु हिकु बचड़ो, हिकु हिकु जानी जिगर करीम रब जे दरबार में पहुची चुको आहे। जिस्म आॾो पिया आहिनि, उन सभिनी जिस्मनि खे ॾिसण जे बावजूद दुनिया जी हिकड़ी तारीख़ ॿुधायो त 11 जे राति बीबी ज़ैनब सुहिणीअ सवाइ क़ुरान करीम तिलावत जे कुझु ॿियो कयो हुजे
मुसलमान अखियों खोल, इमाम आली मकाम सा प्यार करण वारा अखियों खोल। किथे ये त नथो थे त तू दुनिया जे पांजे नफ्स जे चक्कर में अची करी एड़े मामलन में फासी वयो आ। अम्मा बीबी ज़ैनब कुरान करीम जी तिलावत करे रही आ, अम्मा कुरान करीम पढ़ी रही आ, अखड़िन मां लुड़क लड़ी रहा हन। उन वक्त कुरान जो मज़ो किया होंदो जेकॾहिं तुंहिंजो अपो या पुट तुझे आडो गुज़ारे वञे, उन जो जसद खाकी तुझे आडो हुजे, पुटड़ो भी तुझो हिकड़ो हुजे, तू मथा कुरान पढ़ी कसम ते खुदा जो उन वक्त तुझे दिल जी कैफियत छा हुंदी जवाब दे। हुंदे भी पंहिंजे घर में, हुंदे भी पंहिंजे वलरन सां गॾु, हिते घरड़ो भी ना है, वलर भी ना है, बचड़ा हिकड़ा मदीने में, बीबी सुगरा मदीने में, हे मुझे मुस्तफा जो काफिलो करबला जे मैदान में, अली असगर भी मारा औनो मोहम्मद रब के प्यारा, अली अकबर अली असगर, सुनो कासिम रब के प्यारा, सुनो अब्बास रब के प्यारो, अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली, अब्बास बिन अली, और मुझा दोस्त अजीज उनवी नम मुझे सुने अली जा बचड़ा अल्लाह जे दरबार में पांजी जान दे चुका। अम्मा बीबी ज़ैनब इन सभिनी खे भी ॾिसी रही आ, अल्लाह जो कुरान पढ़ी रही आ। पढ़ी करे अर्श दे निहारे चवे थी सुना, जंहिंमें तू राज़ी आ तुझे महबूब जा बचड़ा उन में राज़ी हने। ऐ मुसलमान अखियों खोल, अम्मा सोनी तिलावत कुरान करे रही आ। अचानक अम्मा सोनी जो तो रोशनी कान्हे का, बिजली कान्हे का भी इंतजाम ना है। अम्मा सोनी तिलावत कंदे महसूस थी करे कहीं पेरन जी आहट, महसूस थी करे त को अची रहियो आ। अम्मा जो ही निहारे ॾिसे त निकाब पोश का ज़ात अची रही आ। वधी चवे थी ओ निकाब वारो जरा निकाब त हटायो, केर आयो जो मज़लूमन वटि हिन वक्त आया हो। निकाब हटंदो आ ॿियो केर कोन हूंदो आ, हसनैन जी अम्मा ख़ातूने जन्नत ईंदी आ। सुने लतीफ़ सरकार दाह करे चो दाढ़ी रतु रत्यास दंद तंबोतिन गुतिया, चोदी माह चंड जे पिड़ में पेशानिया से, अल्लाह नूर समावात वल अर्द, ज़मीन व आसमान, सीमाहुम फी वजूहिहिम, मुँह में मणगतियास, फुकरा करबला जा मादर थे मेड़ियास, गलन तार तफुड़ा अदा सुने अली थे उगिया, मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले खून जे दिल कबूल करई त सुनो फिटाई सचो, जे दिल कबूल करई त सुनो लतीफ़ सरकार सचो आ। अल्लाह जो महबूब जो बचड़ो सचो आ, उन सच्ची जुबान सा बुधायो त खातूने जन्नत भी करबला जे मैदान में आई आ। अलीउल मुर्तज़ा भी आयो आ। अम्मा बीबी ज़ैनब ताह करे चीती चवे ओ मुझी अम्मा, आवाज तो अचे बचड़ी गोल सकीना काथे आ। अम्मा सोनी कुरान करीम जी तिलावत में एतरी मस्तो महव थी वही हुई, एतरो कुरान करीम जी तिलावत में पंहिंजे पाण खे गुम करे छॾियो हुयो जो भर में मासूम न्याणी सुकैना, असां सिंधीअ में सकीना चवंदा हो, उहा आस्ते आस्ते उथी वई। अम्मा कुरान करीम जे तिलावत में मस्त लगी पई आ, छो त मुंहिंजे सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे ज़ात फरमायो, जॾहिं मुखे अल्लाह सा कचहरी करनी होंदी आ त मां नमाज पढ़ंदो हां, जॾहिं अल्लाह जी ॻाल्हि ॿुधणी हूंदी आ त मां रब जो क़ुरान पढ़ंदो हां।
मुझा सोना ये जॾहिं महबूबन जा बचड़ा अल्लाह जो कुरान करीम जी तिलावत कंदा हुया तो उन्हनि जी इहा रस्मी तिलावत न हूंदी हुई अखर अखर फर्श ते पढ़ियो वेंदो हो आवाज़ अर्शन खां ईंदो हो तिलावत फर्श ते थींदी हुई मरहबा अर्शन खां ईंदी हुई अम्मा सोहणी जीअं जो ॿुधो उथी पई ओहा जेका पर्देदार ख़ातून अखियुनि जी अॾो ग़ाइब थी वई पर्देदार ख़ातून ॾे निहार रात जो टाइम शारी मुहर्रमुल हराम जी रात ही आधी रात न इशा जो टाइम अब्बा बीबी ज़ैनब गोले थी कंहिंखे मासूम सकीना के कंहिंखे थी गोले जवाब ॾियो मासूम सकीना के आवाज़ वॾो नथी करे सॾु ॾाढिया नथी करे छो नथी करे आले रसूल उन अम्मा जी बचड़ी आ जेका ज़मीन ते कदम रखंदी आ शेर ख़ुदा के फरमाईंदी आ मुंहिंजा घोट अली मुंहिंजे कदम जे पोयां कदम मथो रखंदा जो न फर्श खे ख़बर पवे त ख़ातून जन्नत जे पेर जो वज़न छा है न अर्श के खबर पवे तो मुस्तफा जे बचड़ीअ जे पेर जो माप केतिरो आ मुसलमान पंहिंजे बचड़नि खे संभाल पंहिंजे नियाणियुनि खे संभाल जन्नत जी सरदार अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजे भेनरुनि खे पंहिंजे नियाणियुनि खे विहारे तरग़ीब ॾे उन्हनि खे तलक़ीन कर उन्हनि खे सम्झाए त मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं अम्बड़ियूं मुंहिंजे मुस्तफा जे बचड़नि खे एतिरो त पर्दो प्यारो आहे जो नियाणी अखियुनि जे आॾो न आहे अम्मा ज़ैनब आवाज़ नथी करे नंढड़ी आवाज़ में थी चवे सकीना सकीना जवाब नथो मिले पुफी गोलींदी चवे थी सकीना अॼु पंहिंजे पुफीअ खे जवाब नथी ॾी जवाब नथो मिले ईअं कंदे कंदे ॾिसे त लजपाल हुसैन जो जेको जिस्म मुबारक पियो हो उन जिस्म जे छातीअ ते अम्मा सोणी मासूम सकीना कंधड़ो रखियो सुती पई आहे पंहिंजे बाबा सां ईअं थी पई ॻाल्हियूं करे जीअं जागदे लजपाल हुसैन सां ॻाल्हियूं करे मुसलमान ये फ़क़त कहानियूं नाहिनि ये फ़क़त किस्सा नाहिनि लेकिन ये हक़ीक़त ते मबनी हिकु हक़ीक़त आहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा दीवानो उहा मासूम नियाणी जॾहिं ॻाल्हियूं थी करे पुफी अचे थी मथां खणी छातीअ सां लाहे थी चवे थी पुफू जान कुझु घड़ियूं त छॾ मूं ज़िंदगी हिन छातीअ खां सवाइ निंड कान कई आहे त पुफी चवे थी बचड़ी हाणे अल्लाह जे रज़ा में राज़ी थी करे इन छातीअ खां सवाइ इन अल्लाह जे फर्श जे छातीअ सां सुम्हण सिख जंहिंमे अल्लाह राज़ी आहे तुंहिंजो बाबो हुसैन लजपाल बि राज़ी आहे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि राज़ी आहे ऐं मुंहिंजा मुसलमान भा उन वक़्त में अंदाज़ो लॻाए त आले रसूल जो मामिलो छा हूंदो जेॾी महिल न काफ़िलो शाम में पहुतो कटे अचां ॻाल्हि खे छो त 1.5 कलाक पूरो थियण वारो आहे जंहिं वक़्त में काफ़िलो शाम जे तरफ़ रवानो थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिमश्क जे बाज़ार में ऐलान कराया विया यज़ीद जे तरफ़ां ऐलान कराया विया त जश्न कयो ख़ुशियूं कयो शादमाना कयो बाग़नि जा सिर कलम कया विया आहिनि बाग़नि जो काफ़िलो अची रहियो आहे माण्हू उन शुगल के ॾिसण जे लाइ माण्हू उन मश्किरी मज़ाक समझी करे पंहिंजे छितनि जे मथां हुजूम करे बीठा ॾिसो कहिड़ो बाग़र जो काफ़िलो आहे उन्हनि खे कहिड़ी ख़बर त जेको काफ़िलो अची रहियो आहे उहो त जन्नत जे सरदारनि जो काफ़िलो अची रहियो आहे ऐं मुंहिंजा मुसलमान भाइरो जीअं काफ़िलो दिमश्क जे बाज़ार में पहुचंदो आहे सभिनी पंहिंजे पंहिंजे तरफ़ खां जेको उन्हनि जो ख़्यालु हुयो उन पंहिंजे मज़े में हुया हिकिड़ी औरत आहे जेका उन दिमश्क जे शहर में रहण वारी आहे उन औरत जे ज़िंदगीअ जो मामूल आहे उन ॾिठो त काफ़िलो आयो आहे पंहिंजे बानीअ खे मोकिलींदी आहे वञ बानी वञी काफ़िले वारनि खां पुछी
पुछिया त तव्हां के कह शय जी ज़रूरत मुसलमान कन खोले ॿुधो जॾहिं उन औरत जी कासिद बणजी बानी आई आ ऐलान करण लगी ओ काफ़िले वारो ओ लुटियल काफ़िले वारो अवां के कह शय जी ज़रूरत अम्मा बीबी ज़ैनब जे ज़ुबान मां हल्को आवाज आयो। जागो था मुसलमानो, जागो था मुसलमानो। अम्मा बीबी ज़ैनब जे ज़ुबान मां छो त हथड़ा बधा पया हन तसव्वुर भी केर नथो करे सके त इन मंज़िल ते मुझे करीम मुस्तफ़ा जा बचड़ा अड़े जंज मुसलमानो जेके रोवन त जिब्राइल जे पिंगो लोडे बचड़ा भी कहड़ा जेके रोवन त रब जिब्रील के हुक्म करे वञी मुझे महबूब जे बचड़ी जे बचड़न जो पिंगड़ो नो दे जेके दुनिया ते अचन त जिब्रील के हुक्म थे त तमाम मलाइका वठी वन मुझे महबूब मुस्तफ़ा जे अंगण ते वञी जश्न करे मुबारक ॾईया जन जे अचण जी मुबारक जिब्राइल अर्श जा फरिश्ता दीदा हुजन जन जे अमड़ कम करे त हिंदोरो फरिश्ता लोडीदा हुजन जिब्रील लोडीदो हुजे अज उन्हन जवानन के उन्हन जे बचड़न के उठन जे उघाड़ी पुठीअ ते सवारी कराए वैया इन खां वधीक दुनिया जो ज़ालिम जाबिर लईन यो केर थो थी सके जे वट आले रसूल जी शुदा सदा है उन जे मथा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी क़यामत ऐं लानत चो पेशवा अजीज़न मन अम्मा बीबी ज़ैनब सुनी जै वक्त में उन औरत आवाज दिनो काफिले वारो अम्मा जी का जरूरत त बुधायो बीबी ज़ैनब हथड़ा त न पई खणी सके जो बधल हुया हल्की आवाज में आवाज थी दे ओम आफरकण वारी ओ अल्लाह जी बानी काफिले का पुछण वारी करीबा जी करीब है अम्मा बीबी ज़ैनब चयो अल्लाह जी बानी अगर कुछ दई सकी थी त का हिक चादर खणिया आले रसूल जे मथड़न ते ॾियणिया। जागो था मुसलमान, जागो था खुदा जा बानड़ो जरा गौर कयो पानी जो आवाज न ॾिनो मानी जो आवाज न दिनो दुनिया कह जी कह जरूरत जो आवाज न दिनो आवाज दिनो तो महबूब मुस्तफ़ा लजपाल नबी जे शरीयत के बचाइण जो आवाज दिनो तो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मन के सर बुलंद करण वारो आवाज दिनो पाण फरमायो जे कदे कुछ दियण चाहो था चादर ॾई वञो उहा हिकड़ी चादर खणी पाण फरमायो ॾियण सगो था तभी भिड़ियो उन बी चादर आंदी उन खां बाद जवाब तू और चवे थी मुझी मालिकाणी थी चवे त तवा के कुछ खपे जदे उन जे मालिकाणी कुछ सामान मोकलियो पानी जेको कुछ मोकलियो उलमा खां तवा बुधो जे वक्त में वो सब कुछ जरो तनावल कयो वयो बीबी ज़ैनब उन औरत दे निहारे फरमायो पंहिंजे मालिकाणी के वठिया ओहा केर हुई अल्लाह अल्लाह ओहा केर हुई जे वक्त में अम्मा सुनी बीबी ज़ैनब जे साम्हूं आई बीबी ज़ैनब सुनी निहारे चयो पूरी दिमश्क जी बाजार असा जी मजाक उड़ाए रही आ चथरूं करे रही आ बागी करे रही आ तू केरा जे दिल में असा जे काफिले जे लाए तरो एहतराम ऐं एहसास आ ओहा जवाब थी दे साइणे मुखे बी तक कुछ भी खबर ना है बचपन मुझी मदीने में गुजरिया तव्हां खां तो पुछा मुसलमान उन खां पंहिंजे वतन जो नालो पुछो जेको साल वतन खां बाहर दूर हुजे जेडी मल अम्मा ज़ैनब जे कनन ते आवाज पयो त
त मुझी बचपन मदीने में गुजरिया अम्मा ज़ैनब जे अखड़न मां लुड़क लड़ी आया दाह न निकती आवाज न निकतो सेवण सावण वारो मींह वसण शुरू थी वयो अम्मा बीबी ज़ैनब पंहिंजे लुड़कन खे पोचींदे चयो ओ अल्लाह जी बानी मदीने में छा कंदी हुई जवाब थी दे हसनैन करीमैन जी अम्मड़े बीबी ज़ैनब जी अम्मड़े फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे घर जी मां नौकरियाणी हुयसे नंढड़े लागू पंहिंजे हथड़न में सोने हुसैन खे भी तातियो में सोने लजपाल हसन खे भी खेदायो में इन हथड़न सा बीबी ज़ैनब खे भी खेदायो में एतरी त प्यारी हुई खातून जन्नत जी एतरा त प्यारा हुया हसन ऐं हुसैन मुझे मदीने जे मीर जा जने मुझी उता शादी थी त बीबी खातून जन्नत मुखे वसीयत कई अल्लाह जी बानी जॾहिं बि को काफ़िलो उन्यारो अचे उनखे पानी पियार जा जागो था मुसलमानों जागो था मुसलमानों यार के सब खबर हुई तारीख लिखियो त सुबह जो इमाम आली मकाम जेडी मल अल्लाह हर शहजादो तैयार पियो थे इमाम आली मकाम छाती सां लाए चयो पियो हल बच्चा अल्लाह तुझो निगहबान हल भाइटिया अल्लाह तुझो निगहबान हल मुंहिंजा भा अब्बास अल्लाह तुझो निगहबान मासूम अली असगर खे ईअं हथड़न में खणी हल मुंहिंजा बचड़ा अल्लाह तुझो निगहबान मुसलमान अंदाजो लगा जै वक्त में हथड़न में इमाम मासूम अली असगर हुयो ऐं उन हथड़न में शिमरे पलीत जॾहिं तीर हलायो हो मासूम जो जिस्म छा हुयो तीर जी सख्ती छा हुई हिकड़े आशिक जो ही जुमलो चवां जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती ता कुटो में मान मदीने जो कई धरती ता कुटो में मान मदीने जो रत राहे खुदा वडड़ा भी सफर कन प्या ही नंढड़ो मुसाफिर हो सैयदन जे सफीने जो जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती तो कुटो में मानो मदीने जो हर हिक बचड़े के अल्लाह जे हवाले करण वारो जॾहिं इमाम आली मकाम पाण तैयार थी करे अचन था अली अकबर नाहे जेके छातीअ सां लाए सुणो कासिम नाहे अब्बास नाहे अबू बकर बिन अली नाहे उमर बिन अली उस्मान बिन अली सभई शहजादा यार जे दरबार में पहुता हिकड़ी भेड़ा जे भेड़ खां मोकलाइण ला जंहिं वक्त में मुसलमान अंदाजो लगा आखिरी सहारो जॾहिं भा भेड़ खां मोकलाए रहियो आहे अदी हाणे अल्लाह जी राह में कुर्बान थियण ला तुझो जाने जिगर वञी रहियो आहे पर मुंहिंजी भेड़ मां हुसैन भा जी वसीयत यादि कजां अखियूं खोल मुसलमान बचड़न वारो हई अखियूं खोल मुसलमान इमाम आली मकाम वसीयत केड़ी तो करे ओ मुझी भेड़ मदीने खां निकती हुसैन तो सा गड होयो अब्बास तो सा गड होयो औनो मोहम्मद तो सा गड होयो अली अकबर गड होयो अली असगर गड होयो कासिम खानदान जा मानू गड होया पर जदे करबला जे मैदान मां निकरंदी मुझी मिठड़ी भेड़ न हुसैन तो सा गड होंदो न मुझो जवान अली अकबर तो
सा कद होंदो न मुझो मासूम अली असगर तो सा कद होंदो तो सा त मुझे अल्लाह जो कुर्ब कद होंदो नानो नबी मोहम्मद करीम कद होंदो अम्मा खातून जन्नत जो सायो होंदो बाबे अली जो पर्दो होंदो ओ मुझी भेड़ विख विखते आजमाइश ईदई ओ मुझी अदी सब्र कजा जे तुझो भाव यार जे रज़ा में राज़िया सजो सफर पांजो उन करीम रब जे रज़ा जे ला सब्र में गुजार जा मुसलमान हया नथो अचे उन खानदान सा लेखो तो करी जन जी जिंदगी जा सबकत निहार जिन जे जिंदगी जो सिलसिलो त निहार बस मां करबला में वरी वापस मोटण नथो चाहियां छो त जंहिं वक़्त में बीबी ज़ैनब इजाज़त ॾेई छॾी उन खां बाद में भी मुर्तजिज़ उहो घोड़ो जंहिंजी वॾी कहाणी आहे उहो मथे कंध खणे थो वरी हेठि थो करे इमाम आली मक़ाम रिकेब खे छिके थो घोड़ो कंध हेठि थो करे वरी छिकीन था घोड़ो कंध हेठि थो करे पाण जलाल में था अचनि घोड़ो कंधड़ो मथे करे चवे थो सोना छा कया ही में निहार मासूम सकीना चवे थी मुझे बाबे जे मोकिलण का सवा न वठी वञ मुझा सोहणा मुसलमान अखियूं खोल मुसलमान जन जे बचड़न के आले रसूल जा जानवर भी सुञाणन पिया उन मुझे मुस्तफ़ा करीम जे बचड़न के तो 30 पारा कुरान जा पढ़ी वो भी न सुञातो आ तुझे नसीबन ते है बस बियो कुछ भी न तो चवा तुझे नसीबन ते हैफा अल्लाह जी जात शरत के हिदायत समझाता फरमाए बहरहाल मुझा दोस्त अजीज मां वापस अटे तो हला वक्त जे दामन में गुंजाइश ना है बीबी ज़ैनब सोनी उन औरत खां पुछो उन सजी दास्तान कहानी बुधाई उन दी खां वठी अज दी ते जेको ब काफिलो इंदो आ उन काफिले जी खिदमत कंदी हां हस्बे मामूल तवा जी भी खिदमत कईया न जाना थी न सुञाणा थी बीबी ज़ैनब निहारे चयो ओ न ॼाणण वारी न सुञाणण वारी तुझे दिल जी का तमन्ना हुजे बुधाए त उहा पूरी कराए वठूं ऐ मुसलमान क्यों खोलियो ऐ मुसलमान क्यों खोलियो मुझे महबूब जा बचड़ा या मुझे महबूब जो शहजादियों बचड़ियों जेड़े भी हाल में हल अल्लाह जे रज़ा में राज़ी हल उन रब जो भी फरमाना जेको मुखे राज़ी कंदो आ मां उनके कदे भी मायूस थियण को न ॾींदो हां सवारी ते वेठल गिची मुबारक में रसड़ा बधल हथड़ा बधल उहा मुझा दोस्त अजीज जेका मज़लूम जे हैसियत में सवारी ते वेठी चवे थी अल्लाह जी बानी का तुझी उम्मीद हुजे को तुझो सवाल हुजे इहो केर ऐलान कंदो आहे जेको बादशाह हो जवाब जो ऐलान इहो केर कंदो आहे जेकॾहिं साईं सुनो जेकरे मोहम्मद मुनीर बादशाह अल्लाह उनके खिजरी हयाती अता फरमाए जेकरे ओहे ऐलान कल त तमामा जेके जेकी खपे चवे तमा उनके दिया तद ऐलान कंदा जदे दिसंदा त मुझे खजाने में अणखुटो खजानो मौजूद आ जो त केर कुछ भी घुरी सके थो घुरण वारे ते पाबंदी ना है अम्मा सोनी चयो घुर छा घुर जई सुभान अल्लाह घुरण वारी जो मकाम निहार घुरण वारी जो नसीब निहार रोई चवण लगी ओ शहजादी कुछ भी न खपे दिल में हिकड़ी तमन्ना दिल में हिकड़ी उम्मीदा जका अज दी हते पूरी न थिया इन हथड़न सा हुसैन लजपाल के खेडाईंदी हुयसे इमाम हसन के खेडाईंदी हुयसे उन सुणी ज़ैनब के गलड़न ते चुमियो दई प्यार कंदी हुयसे शादी का अज दी हतई वरी उन शहजादी ऐं शहजादन जी ज़ियारत कान थी बुधो थम त इमाम हसन लजपाल शहीद थी वयो आ बाकी इमाम हुसैन ऐं बीबी ज़ैनब दुनिया में हल बस जे मुखे कुछ दई सकी थी त मुखे दुआ कर त मरण खां अग में मुझो रब मुखे सुन हुसैन जो दीदार नसीब करे मुसलमान अखियों खोल
जन जे दरजा जेके नौकर ऐं नौकरियाणियूं हन उन्हनि जी बि इहा तमन्ना आहे त मुस्तफ़ा करीम जा बचड़ा राज़ी हुजनि। अम्मा बीबी ज़ैनब जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। पाण फरमायो ओ सवाल करण वारी कंध मथे कर, अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल करे छॾी। ओ सवाल करण वारी कंध मथे कर, अल्लाह तुझी दुआ कबूल करे छड़िया, कबूल करे छड़िया। त बीबी फिजा हीअं निहारियो, हीअं जो निहारियो त बीबी ज़ैनब जो जेका तुझे साम्हूं अॼु कैदीअ जे हैसियत में आ, या ओ आई ज़ैनब आ जेके हथड़नि ते तूं नंढपण में खेॾाईंदी हुई। ओ फिजा या ओ आई ज़ैनब आ जंहिंजा नाज़ नखरा मुंहिंजी अमड़ जीजा खणंदी हुई, या ओ आई ज़ैनब आ जेके रोण खातून जन्नत कान ॾींदी हुई। ऐं जेकॾहिं तुंहिंजी बाक़ी तमन्ना आहे त दिल पर हुसैन लजपाल जो दीदार कयां त हथड़ो खणे चवेंदी होॾे निहार जेको न नेज़े ते रब जे क़ुरान जी तिलावत करे रहियो आहे। इहो मुंहिंजो भाउ लजपाल हुसैन आहे, इहा मुंहिंजे भाउ लजपाल हुसैन जो सिर मुबारक आहे। ऐं मुस्लमान अंदाज़ो लॻा उन औरत जी उन वक़्तु कैफ़ियत छा थी वई हूंदी। तारीख़ जे किताबनि जेकी लिखियो उहो लिखी छॾियो। बसि हिन फ़क़ीर हिकिड़ो जुमिलो चयो त अल्लाह जी ज़ात शल तव्हां असांजे नियाणियुनि खे, अमड़नि खे, भेनरुनि खे, बचड़नि खे मदीने वारे मीर जे सदके अल्लाह इहा तौफ़ीक़ करे त आले रसूल सां एतिरो प्यार हुजे, आले रसूल जे लाइ एतिरी मोहब्बत हुजे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो इन्नल लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरत व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। मुझे बेनियाज़ रब फरमायो शक न कजो, जन बिन ईज़ायो अल्लाह के ऐं ईज़ायो उन जे सोणे महबूब मुस्तफ़ा खे मां रब थी करे ऐलान थो कयां लअनहुमुल्लाह फि दुनिया वल आखिरत। मां अल्लाह जी लानत उन्हनि जे मथां दुनिया में भी आखिरत में भी व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। मां अल्लाह उन्हनि जे लाइ ज़लील ऐं रुसवा करण वारो उहो अज़ाब तयार कयो आहे जो जंहिं वक़्त में जहन्नम में उहे साड़िया वेंदा उन्हनि खे ख़बर पवंदी त आले रसूल सां दुश्मनी जो नतीजो रब जे तरफ़ खां छा मिली रहियो। त अल्लाह जी ज़ात बाबरकात जा वानड़ो मदीने जे मीर फरमायो मन अहब्बल हसन वल हुसैन फ़क़द अहब्बनी, मन अहब्बनी अहब्बहुल्लाह। जन मुझे हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कई, शक न कजो उन्हनि मां मुस्तफ़ा सां मोहब्बत कई। जन मां मुस्तफ़ा सां मोहब्बत कई अहब्बहुल्लाह, ये न फरमायो कि उन्हनि अल्लाह सां मोहब्बत कई, न न। मदीने जे मीर फरमायो जन मां मुस्तफ़ा सां प्यार कयो, अल्लाह उन्हनि सां प्यार कयो, उहे अल्लाह जा महबूब बणिजी विया। वमन अबग़दहुमा, हदीस जो ॿियो हिस्सो, वमन अबग़दहुमा फ़क़द अबग़दनी। ऐं जॾहिं मुझे हिननि बचड़नि सां दुश्मनी रखी, बुग़्ज़ रखियो, कीनो रखियो, अंदर में पलीताई रखी, फ़क़द अबग़दनी। पोइ उहो मौलवी हुजे, पीर हुजे, बणेस ओ चुप्पा कुप्पा पायो वेठो हुजे, पर जंहिंजे सीने में आले रसूल जो प्यार नाहे उन जे कलमे ते ई एतबार नाहे। मदीने जे साईं फरमायो जन मुझे हसन ऐं हुसैन सां बुग़्ज़ रखियो, दुश्मनी कई, उन्हनि मां मुस्तफ़ा सां दुश्मनी कई। मज़ीद फरमायो मन अबग़दनी, याद रखजो जन न मां मुस्तफ़ा सां दुश्मनी कई अबग़दहुल्लाह, उन्हनि अल्लाह सां दुश्मनी न, अल्लाह जी ज़ात उन्हनि खे दुनिया में इबरत जो निशान बनाए छॾींदो। जंहिंजो मिसाल तव्हांजे आॾो आहे मैदान करबला में हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन इमाम सज्जाद। घणा हथ चओ, जवाब ॾियो घणा आले रसूल जा शहज़ादनि मां हिकिड़ो आले रसूल जो शहज़ादो इमाम सज्जाद, इमाम ज़ैनुल आबिदीन। यज़ीद पलीत जा 17 पुट रहनि। हिन वक़्त भी रूए ज़मीन जी सर्वे कयो, रूए ज़मीन ते हिकिड़ो नालो भी यज़ीद जो नथो मिले। हिन वक़्त जी जेका बि करंट पोज़ीशन में सर्वे आहे उन सर्वे मुताबिक़ हिन वक़्त भी 18 करोड़ नाला हुसैन जा ज़मीन ते मौजूद। घणा नाला हन? 18 करोड़ नाला लजपाल हुसैन जा मौजूद हन। यज़ीदियो कन
कन खोले ॿुधी छॾियो हुसैनियो तव्हां बि दिलि जी दरी खोले ॿुधी छॾियो जे लजपाल हुसैन सां प्यार आहे तुंहिंजो हिते बि बेड़ो पार आहे क़ब्र क़यामत में बि बेड़ो पार आहे जेकॾहिं तुंहिंजो यज़ीद पलीत लईन जे लाइ तुंहिंजे दिलि में का नरम गोशो आहे त यादि रखी छॾिजांइ ज़्यादा देर तूं लिकी न सघंदे अल्लाह जे अज़ाब ऐं पकड़ खां तूं बची न सघंदे आख़िरत में त जेको थींदो उहो थींदो पर दुनिया में जेको तुंहिंजो हशर थींदो उहो बि दुनिया ॾिसंदी अल्लाह खां दुआ घुरो आले रसूल जे वसीले सां जे अल्लाह जे कामिल जे दरबार ते आया हो उन दरबार जे वसीले सां मुंहिंजा मौला शेख सादी वारी दुआ खुदाया बहक़े बनी फातिमा के बरतौल ईमान कुनी खातिमा अगर दावत मरद कुनी वर कबूल बनो दस्त दामान आले रसूल अल्लाह जी ज़ात में गुनहगार जो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए खुदा जी ज़ात तरफ़ैन के अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम।